कोटली जे टीबी अस्पताल में मुबैना तौर दवाऊं चोरी कंदे 2 मुलाजिम पकड़जी पिया आहिनि, जिन खे पुलिस हवाले कयो वियो, पर पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाइल्मी ज़ाहिर करे छॾी आहे। टीबी जे 2 कचनि मुलाज़िमनि नुसरत हुसैन ऐं परवेज़ खे अस्पताल जे स्टोर में मुबैना तौर दवाऊं चोरी करण दौरान अमली सोघो करे वरितो, जंहिं बाद अस्पताल इंतज़ामिया 2 जवाबदारनि खे साइट पुलिस हवाले करे छॾियो। अस्पताल इंतज़ामिया मीडिया के ॿुधायो त नुसरत हुसैन ऐं परवेज़ अस्पताल में डेली वेजिस ते कम कंदड़ मुलाज़िम आहिनि। 2 ॼणनि खे अस्पताल जे स्टोर मां दवाउनि जा पैकेट चोरी कंदे सोघो करण बाद टीबी पोस्ट जे पुलिस हवाले कयो वियो आहे। डायरेक्टर टीबी अस्पताल जो चवणु आहे त दवाउनि जे स्टोर मां चोरी वारी वाक़े जी जांच कई वेंदी, उन लाइ जांच कमेटी क़ाइमु कई आहे। चोरी में मुलविस मुलाज़िमनि ऐं स्टोर इंचार्ज खां जांच करण बाद कार्रवाई कई वेंदी। और पुलिस वाक़े खां लाइल्मी ॾेखारींदे चयो आहे त अस्पताल मां चोरी वारे वाक़े जी का बि ख़बर नाहे, न वरी टीबी अस्पताल जे इंतज़ामिया जवाबदार असांजे हवाले कया आहिनि।